अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं ग़ज़ाल आबू ऐं मां आहियां ज़ुबैर खोड़ो। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हेडलाइन। पार्लियामेंट में सुप्रीम कोर्ट जजनि बाबति अहम आइनी तरमीम अॼु पेश करण जो इम्कान। क़ौमी असम्बली जो इजलास। अॼोके इजलास में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे मुलाज़मती मुद्दे में 3 सालनि जी वाद जे हवाले सां आइनी तरमीम पेश करण जूं अफ़वाहूं। हुकूमत पारां तरमीम जी मंज़ूरीअ लाइ घुर्बल अक्सरियत हासिल करण जी दावा। बरतानवी वज़ीर आज़म जी अमरीकी सदर जो बाइडन सां मुलाक़ात। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। जो बाइडन चवे थो रूस जो सदर यूक्रेन जंग खटे नथो सघे। बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टार्मर जो चवणु हो त अमरीका सां ख़ुसूसी लाॻापा मज़बूत कया वेंदा। यूक्रेन जंग बाबति ईंदड़ कुझु हफ़्ता ऐं महीना अहम थी सघनि था। यूक्रेन पाबंद आहे त रूस अंदरि अमरीकी मिज़ाइलनि सां हमला न करे। अमरीका जी क़ौमी सलामती जे तर्जुमान जॉन कर्बी वाज़ह करे छॾियो। जॉन कर्बी चवे थो अहिड़नि मामलनि ते अमरीका जी पॉलिसी तब्दील नाहे थी। नई हू फ़िलहाल तब्दीली जो उमीद रखे थो। बलोचिस्तान जे इलाइक़े खोजदार में हथियार बंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। 4 ज़ख़्मी। नाठीअ फायरिंग करे सहुरे संदसि भाउ खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग में जवाबदार जी घरवारी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया। मारिजी वियलनि में इस्माइल ऐं संदसि भाउ शामिल। इलाइक़े में ॾहका। मटियारी पुलिस जूं कार्रवायूं। 29 ॾोहारी गिरफ़्तार। केस दाख़िल। SSP फैसल बशीर मेमण जी हिदायतुनि ते मटियारी शहर, हाला, सईदाबाद, हाला पुराणा, सेखाट, उॾेरोलाल, भाणोठ, नूरकैटी, शाहपुर में कार्रवायूं कयूं वयूं। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में मनशियात बरामद।